जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॼेठ महीने जी निर्जला ग्यारस जी कथा ॿुधाईंदसि। जंहिं बि विर्त रखियो आहे उनखे हीअ कथा ज़रूरु ॿुधणु खपे। जंहिं विर्त न रखियो आहे उनखे बि हीअ कथा ॿुधणु खपे, छो त हीअ कथा ॿुधण सां और पढ़ण सां वैकुंठ जी प्राप्ति थींदी आहे। कथा हिन तरह आहे। सभई चओ प्रेम सां विष्णु भॻवान जी जय। हिन ग्यारस खे पांडव ग्यारस या भीम ग्यारस भी चवंदा आहिनि। ॼेठ शुक्ल पक्ष जे 9-10 तारीख़ थींदी आहे। महर्षि वेद व्यास देव भीमसेन खे हिन महापवित्र ग्यारस जे विर्त रखण जो उपदेश ॿुधायो हो। जेको मनुष्य शुद्ध हृदय ऐं शुद्ध भावना सां ग्यारस जे सिज उभरण खां वठी बारस जे सिज उभरण ताईं हिन महाफलदायक विर्त में जल ग्रहण नथो करे, उन्हीअ खे साल जे सभिनी तीर्थनि जे स्नान करण जो फल प्राप्त थिए थो। अंत में यमराज जा दूत भी उन्हीअ जे वेझो वञी नथा सघनि ऐं विष्णु भॻवान जा पार्षद उन्हीअ खे विष्णु लोक में वठी था वञनि। हिन ग्यारस में गऊ ऐं सोन दान करण जे सभिनी पापनि जी पीड़ा पटिजे थी ऐं अक्षय फल मिले थो। महर्षि व्यास देव जो इहो उपदेश ॿुधी भीमसेन हिन महापवित्र ऐं पापनि कटण वारी फलदायक ग्यारस जो विर्त रखियो। उन्हीअ ॾींहं खां वठी हुन ग्यारस जो नालो पांडव ग्यारस पियो। हिन ग्यारस में उपवास ॾींहुं अन्न खाइण महापाप आहे। जेको अन्न खाए थो उन जहिड़ो चंडाल वरी ॿियो कोई न हूंदो। उहो कुंभी नरक में वञी अनेक प्रकारनि जा कष्ट कलेश भोगे थो। जो अन्न कपिड़ो ऐं जल जो दान करे थो सो वैकुंठ लोक में वञी वासो करे थो। तंहिं करे अहिड़े महाफलदायक विर्त खे रखी गऊ घीअ मिठाइयूं ऐं सुंदर वस्त्र ब्राह्मणनि खे दान करे जेको जस जो भागी बणे थो तंहिं ते विष्णु भॻवानु प्रसन्न थिए थो। भॻवान जे प्रसन्न थियण करे मनुष्य खे अणमांगिया फल मिलनि था। जेको मनुष्य ॼाणी वाणी अहिड़ो पुण्य ॾियण वारो विर्त नथो रखे उहो आत्मद्रोही, दुष्ट, दुराचारी ऐं कुल कलंक आहे। जेको हिन विर्त खे विधीअ सां करे थो सो पंहिंजे कुल खे 100 अग्नि में पोयनि कुटुंबियुनि समेत विष्णु लोक में वञी वासो करे थो। सभई प्रेम सां चओ विष्णु भॻवान जी जय।